वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदारूं त कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में मस्कन चौरंगी वटि इमारत अंदर धमाको थियो आहे। धमाके में 3 ॼणा मारिजी विया आहिनि जॾहिं त 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी मां 7 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। धमाके खां पोइ इमारत किरी पई आहे। सिक्योरिटी इदारनि ऐं रेस्क्यू अमलदारनि पारां इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। रेंजर्स तर्जमान जो चवणु आहे त इलाइक़े खे सील कयो वियो आहे। क्लियर ऑपरेशन जारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह धमाके जो नोटिस वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, हमारे शेयर कयूं कराची के गुलशन इकबाल में मस्कन चौरंगी वटि इमारत में धमाको थियो आहे। 3 ॼणा मारिजी विया आहिनि जॾहिं त 15 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गाज़ी जहीर असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी गाज़ी, हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची जो गुलशन इकबाल वारे इलाइक़े जो मस्कन चौरंगी वारो एरिया है जिते कुछ देर पहिरियां एक इमारत में बम धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में हींअर ताईं मारिजी वारनि जो तादाद 5 थी वियो आहे, जॾहिं त 15 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। जंहिं इमारत में धमाको थियो आहे उहा इमारत 5 माड़ इमारत आहे ऐं उनजे हेठां दुकान ऐं हिकु ख़ानगी बैंक आहे। पहिरीं जेको फ्लोर आहे, पहिरीं माड़ आहे। इम्कानी तौर ते उन जे फ्लैटनि में अंदर बारूदी मवाद जी मौजूदगी जे करे धमाको थियो आहे या धमाको कयो वियो आहे। वॾे पैमाने ते जानी नुक़सान थियो आहे। हींअर बि ज़ख़्मियुनि खे अबाथी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो थो वञे। जेके फौती आहिनि 5 ई उन्हनि जा लाश अबाथी शहीद अस्पताल हंदा विया आहिनि ऐं कोशिशि कई वञे त उन्हनि जी सुञाणप कई वञे, जॾहिं त 15 खां वधीक ज़ख़्मी आहिनि जंहिंमां 7 जी हालत ॻणती जोगी आहे। डॉक्टर कोशिशि करनि पिया त उन्हनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। वाक़े वारे हंध ते पुलिस, रेंजर्स ऐं असात इदारनि जा अमलदार मौजूद आहिनि। समूरे इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे ऐं कानून लागू कंदड़ इदारा कोशिशि करनि पिया कि जेको वाक़ियो पेश आयो आहे, कहिड़ो बारूदी मवाद इस्तेमालु थियो आहे ऐं कीअं इहो धमाको थियो आहे, उन समूरे मामले जी जांच कई वञे पई। हींअर ताईं तमामु वॾो जानी नुक़सान थियो आहे। अञा जेको रेस्क्यू ऑपरेशन आहे उहो जारी आहे। कानून लागू कंदड़ इदारनि जे तरफ़ां मुकमल तौर ते इलाइक़े खे कड़ो आहे। जी अच्छा गाज़ी, इहो बि ॿुधाए थो छा हिन वक़्तु धमाके जी नोयत मालूम थी सघी आहे? इन हवाले सां हली कोशिशि कई वञे पई त नोयत मालूम कई वञे, छाकाणि त हीअ हिकु इमारत अंदर धमाको थियो आहे जंहिंजे करे इमारत जो काफ़ी नुक़सान थियो आहे। इमारत में हेठि दुकान आहिनि, मथे हुनजे मथां फ्लैट्स आहिनि। दुकाननि खे ऐं पहिरियों जेको फ्लोर आहे उनखे नुक़सान पहुतो आहे। इन करे कोशिशि करनि पिया जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, बम डिस्पोजल स्क्वाड आहे, त इहो तइ कयो वञे त कहिड़े तरीक़े सां ही धमाको थियो आहे ऐं कहिड़ो बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो आहे। कुझु देर में इहो क्लियर थी वेंदो। फ़िलहाल पहिरें मरहले में इहा कोशिशि कई पई वई त जेके माण्हू इन हादसे या इन दहशतगर्दी जा मुतासिर आहिनि उन्हनि खे रेस्क्यू कयो वञे। रेस्क्यू ऑपरेशन बि अञा जारी आहे ऐं हाणे कानून लागू कंदड़ इदारा उते मौजूद आहिनि जेके इन समूरी सूरत हाल जो जाइज़ो वठनि पिया। जी ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी हवाले सां अपडेट करण जे लाइ।